हुकूमत खंड जी वधीक दरामद रोकण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। हुकूमत पारां खंड जी खोट ख़तम करण जी दावा कई वई आहे। सरकारी इख़्तियारनि मूजिबि ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ वारी वज़ारत ऐं शुगर स्टॉक्स जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं दौरान खंड जी वधीक दरामद रोकण जो फ़ैसिलो कयो वियो। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान ज़रिए वधीक खंड दरामद न कई वेंदी। मुल्क में खंड जा ज़ख़ीरा वॾी मिक़दार में मौजूदु आहिनि। वधीक दरामद करण जी ज़रूरत न आहे। इख़्तियारनि मूजिबि खंड जी दरामद 3 लख मैट्रिक टन जी हूंदी, जे मौजूदा मुआहदनि ताईं महदूद रहंदी। 3 लख मैट्रिक टन खंड जा ऑर्डर अॻु ई ॾिना विया आहिनि। वाज़े रहे त हिन खां अॻु हुकूमत 5 लख टन खंड दरामद करण जो फ़ैसिलो कयो हो, जेको हाणे ख़तमु कयो वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त हुकूमत पारां खंड जी खोट ख़तमु करण जी दावा कई वई आहे ऐं वधीक दरामद न करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुकूमत खंड वधीक दरामद खे रोकण जो फ़ैसिलो कंदे सरकारी ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ वारी वज़ारत शुगर स्टॉक्स जो जाइज़ो वरितो, जे दौरान खंड जी वधीक दरामद रोकण जो फ़ैसिलो कयो। इख़्तियारियुनि चवणु आहे त ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान ज़रिए वधीक खंड दरामद न कई वेंदी। जेके अॻु में ऑर्डर ॾिनल आहिनि उहे ई बसि घुराए वेंदा, बाक़ी जेको आहे नवां अघु मूजिबि खंड न घुराई वेंदी।